डांस तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं। ही ॿ नंढियूं न्याणियूं आहिनि जेके तव्हांजे साम्हूं अची पंहिंजी कला पेश कंदियूं। इन्हनि जो नालो आहे राशि ऐं रुचि। त तारियुनि सां इन्हनि जो स्वागत कयो, राशि ऐं रुचि। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। दिया पैसे में पन त भरे, दिया पैसे में पन त भरे, होका ॾींदो हलियो राम नाम जा, होका ॾींदो हलियो राम नाम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। बोलींदो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली। मिठी बोलींदो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली। ओ परलाप पयो कन ते, ओ परलाप पयो कन ते, नेण खुलिया साईं सतेराम जा, नेण खुलिया साईं सतेराम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोवर खाओ पायरो राम नाम जा, मिठा को घर खाओ। साईं कंवर राम जी नंढड़ी उम्र, 8 साल जी उम्र, पेरन में घुंघरू बदल छम छम कंदा, मचे ते छबो रखियला कुंवरन जो। साईं सतराम दास साईं कंवर राम जो मिठड़ो आवाज ॿुधी करे अज धर्मशाला खां ॿाहिरि निकिरी आया। संत निकिरी ॿाहिरि आयो, अचण साण गले लॻायो। संत निकिरी ॿाहिरि आयो, अचण सां गले लॻायो। ओ तुंहिंजो नालो छा अथई बचड़ा, तुंहिंजो नालो छा अथई बचड़ा, आयो वेठल कहिड़े गांव जा, आयो वेठल कहिड़े गांव जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। पुछन था ओ पुट तुंहिंजो नालो छा अथई। मिसकीन कंवर
अञा मिसकिन चवण साईं सतराम दास जी लूअ लूअ ठरी पई पुट पिता जो नालो श्री भाई ताराचंद रहंदो किथे आ जरवारन मुंहिंजो गांव आ पुट धंधो कहिड़ो कंदो आ तव्हांजी सेवा में हाज़िर आहिनि मुंहिंजा कुंवर ऐं मटर साईं चवनि था ओ कंवर ओ मुंहिंजा साईं 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 इहो पंहिंजो परिचय असांखे सुर में तूं ॿुधाए ना कंवर मां सॾायां पुट ताराचंद जो आहियां ना कंवर मां सॾायां पुट ताराचंद जो आहियां ज़रवारनि मुंहिंजो गांव ज़रवारनि मुंहिंजो गांव आयूं नौकर तव्हांजे नाम जा आयूं नौकर तव्हांजे नाम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा कोहर साधन सभिनि खाधा जेके कंवरी राम आंदा कोहर साधन सभिनि खाधा जेके कंवरी राम आंदा ओ वया कोहर तुंहिंजा अघ जी वया कोहर तुंहिंजा अघ जी विष्ण कम करे वे आम जा विष्ण कम करे वे आम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा ओ दिया पैसे में पन त भरे दिया पैसे में पन त भरे होका ॾींदो हलियो राम नाम जा होका ॾींदो हलियो राम नाम जा कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया सारी संगत जा भाग खुलिया बालक मंडली जा ज़ोरदार तारियुनि सां स्वागत कयो वञे कमाल जी ॻाल्हि आहे राशि ऐं रुचि हेॾा नंढा ॿार यकसाही 8.5 मिंट तव्हांजे साम्हूं बिना रुकजण जे गानो ॻाईंदा बि रहिया नचंदा बि रहिया